टंडवाला यारमा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर मौला बख्श छुट्टो मौजूब ज़िले काउंसिल मटियारी के मेंबर मोहम्मद अकरम बलोच सिंधियाना न्यूज़ नेटवर्क से ॻाल्हाईंदे चयो त आऊं यूनियन काउंसिल उडेरो लाल स्टेशन की आवाम जो शुक्रियो तो अदा करियां जे असां ते एतमाद कंदे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब करे ख़िदमत जो मौक़ो ॾिनो आहे। इंशाअल्लाह असां अवाम जी उम्मीदुनि ते पूरो लहण की कोशिश कंदासीं ऐं अवाम जा बुनियादी मसला हल करण लाइ जाखड़ींदासीं। हुन चयो त यूनियन काउंसिल उडेरो लाल स्टेशन की आवाम जा मसला काफ़ी आहिनि, पर ख़ास करे पीअण जो साफ़ पानी ड्रेनेज जो वॾो मसलो आहे जेके असां फौरी तौर ते हल कराईंदासीं। मोहम्मद अकरम बलोच हिकु सवाल जे जवाब में चयो त मुंहिंजी कोशिश सां यूनियन काउंसिल उडेरो लाल स्टेशन में केतिरनि ई रोडनि जो मरमती कमु जारी आहे जेको जल्द मुकमल थींदा। अवाम खे सफ़री सहूलियतूं मुयसर थींदियूं। हुन चयो त यूनियन काउंसिल उडेरो लाल स्टेशन जी अवाम लाइ असांजा दरवाज़ा हर वक़्तु खुलियल आहिनि। असां अवामी माण्हू आहियूं, हितां जी अवाम सां ॾुख ऐं सुख में गॾु हूंदासीं।